ॿी ख़बर नाज़रीन अव्हांखे रोड हादसे बाबति ॾींदासीं। ठटो वेझो रोड हादसो पेश आयो आहे। ट्रक ॿिनि मोटरसाइकिल सवारनि खे चीभाटे छॾियो आहे, जंहिंमां हिकु ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थियो आहे। ठटो मां अव्हां ख़बर ॾियो पिया मीरपुर साकरे लॻ ट्रक मोटरसाइकिल सवार ॿिनि नौजवाननि खे चीभाटे छॾियो आहे। ट्रक जे टक्कर में 28 वरनि जो गुलाम मुस्तफ़ा शाह फौत थी वियो आहे। ज़ुल्फ़कार शाह ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तव्हांखे अपडेट कयो पिया। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे तालुके अस्पताल शेख ज़ैद साकरो आंदो वियो आहे। ठटो वेझो रोड हादसो पेश आयो आहे। ट्रक जे टक्कर में 28 वरनि जो गुलाम मुस्तफ़ा फौत थी वियो आहे। ज़ुल्फ़कार शाह ज़ख़्मी थियो आहे। मीरपुर साकरे भरिसां ट्रक मोटरसाइकिल सवार ॿिनि नौजवाननि खे चीभाटे छॾियो आहे। फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे तालुके अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया। ठटे वेझो रोड हादसो पेश आयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, रोड हादसे बाबति कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मीरपुर साको अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे, जंहिंमें तेज़ रफ़्तार ट्रक मोटरसाइकिल सवार ॿिनि नौजवाननि खे चीभाटे छॾियो आहे, जिन मां हिकु नौजवान गुलाम मुस्तफ़ा तॾे ते फौत थी वियो आहे, जॾहिं त ॿियो नौजवान आहे उहो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे शेख ज़ैद अस्पताल पहुचायो वियो आहे। फौती गुलाम मुस्तफ़ा जो लाश तालका शेख ज़ैद अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बदवासना वारे कयो वियो आहे, जेको साको जे लॻ यूसी करपुर जे ॻोठ मीर मोहम्मद शाह जो रहवासी ॿुधायो वञे थो। जेके ॿई नौजवान ॻोठ खां मीरपुर साको अची रहिया हुआ त अफ़सोसनाक वाक़े में जेको ट्रक जे टक्कर में जेको मोटरसाइकिल सवार ॿिन्ही नौजवाननि खे चीभाटे छॾियो ट्रक, पर उन्हनि मां हिकु नौजवान गुलाम मुस्तफ़ा तॾे ते फौत थी वियो, जॾहिं ॿियो शदीद ज़ख़्मी आहे, जंहिंखे कराची रेफर कयो वियो आहे। अफ़सोसनाक वाक़ियो साको लॻ पेश आयो आहे। पुलिस ट्रक खे तहवील में वठी छॾियो आहे ऐं वधीक जांच कई पई वञे। अफ़सोसनाक वाक़ियो मीरपुर साको वटि पेश आयो आहे, जंहिंमें हिकु नौजवान गुलाम मुस्तफ़ा तॾे ते फौत ऐं ॿियो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। जी महबूब बिरोही, अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ॿी ख़बर नाज़रीन